बस सुबह सुबह असां जीअं निंड मां उथियूं त हीअ बर्फ़बारी जो हाल आहे। ऐं दोस्तनि खे ॾेखारियूं त केॾी बर्फ़बारी थी आहे। हिन में हलण बि मुश्किल आहे। हे तव्हांजे साम्हूं साईं बर्फ़बारी आहे, ॾिसो था हालत। हीअ हालत आहे साईं, अचे थो कुझु नज़र? हीअ हालत आहे। बर्फ़बारी खां पोइ साईं कुझु बि कोन थो नज़र अचे। वरी अॼु ॿाहिरि निकिता आहियूं, हे नज़ारो आहे। हे ॾिसो साईं, जबल अच्छा लॻा पिया आहिनि सॼा। इहे अथव साईं बर्फ़बारी जा मज़ा। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय चैनल सोहेल अहमद सुमरो। वरी अची वियासीं नए व्लॉग सां गॾु। ऐं हिते लॻी पई आहे असां वटि मरी में बर्फ़बारी, कुझु बि नज़र कोन थो अचे। हर शइ ॾिसो था त अच्छी लॻी पई आहे। ऐं अॼु इंजॉय कंदासीं। व्लॉग में तव्हांखे ॾेखारींदुसि त केतिरी बर्फ़बारी आहे। अगरि तव्हां मां को असांजे चैनल ते नओं आहे त सभु खां पहिरियां तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, जीअं मुंहिंजी हर नई वीडियो तव्हां तक पहुची सघे। त पोइ हीअ हालत लॻी पई आहे। हे ॾिसो था, हर शइ अच्छी लॻी पई आहे, का शइ न बची आहे। राति सिर्फ़ु हे 12 बजे ताईं बर्फ़बारी हली आहे त हीअ हालत थी वई आहे। हीअ हालत आहे साईं, अचे थो कुझु नज़र? हर शइ, गाॾियूं ॾिसो, हीअ हालत आहे। बर्फ़बारी खां पोइ साईं कुझु बि कोन थो नज़र अचे मरीअ में। भई असां हलूं था पिया, हे रोड रस्ता तव्हां ॾिसो था, हे सॼा अच्छा लॻा पिया आहिनि। नज़र कुझु बि कोन थो अचे। थधि हद खां वधीक वधी वई आहे। हीअ ॾिसो साईं, बर्फ़ छित जे मथां कीअं ॼमी वई आहे। हीअ ॾिसो सॼो लेयर ठही वियो आहे। हीअ ॾिसो, ही सॼो लेयर छित ते चिंबड़ी पियो आहे। हे ॾिसो सफ़ा नरम आहे। हे ॾिसो, हे सॼी किरी पई साईं। हे बर्फ़बारी, हे ॾिसो साईं केतिरी आहे। हीअ हालत आहे बर्फ़बारी। वाह, बस सुबह सुबह असां जीअं निंड मां उथियूं त हीअ बर्फ़बारी जो हाल आहे। ऐं दोस्तनि खे ॾेखारियूं त केॾी बर्फ़बारी थी आहे। हिन में हलण बि मुश्किल आहे। हे तव्हांजे साम्हूं साईं बर्फ़बारी आहे, ॾिसो था हालत। वरी अॼु ॿाहिरि निकिता आहियूं, हे नज़ारो आहे। हे ॾिसो साईं, जबल अच्छा लॻा पिया आहिनि सॼा। इहे अथव साईं बर्फ़बारी जा मज़ा। हे बर्फ़बारी जा अथव मज़ा। हे ॾिसो जबल सॼा अच्छा लॻा पिया आहिनि। नज़ारो त भलो आहे। बर्फ़ वॾी तिरकणी आहे, मां तिरकियो त ॾाढो धकु लॻंदो, तंहिंजे करे ख़्याल सां वञूं था कम सां शहर।